ॾोहारीअ जे मन में सभु को संदसि गिला थो करे। दोस्तो हिकिड़े छोकिरा वटि पाड़े वारे जो छेलो चोरी करे झंग में वञी थमायो। सम्झाई त 2-3 ॾींहंनि में इहा ॻाल्हि माण्हुनि खां विसरी वेंदी, पोइ वञी पिड़ीअ ते खपाए ईंदुसि। पहिरीं बाहि में पिड़ीअ ते पहुचाइण सां झलण जो ख़तरो हो ऐं बाहि बि घटि मिले हा। हाणे कंहिं बि ओताक दुकान या माण्हुनि वारी जाइ ते अचण खां पहिरियां कन लाए बि तसली करे पोइ कचहरी में ईंदो हुयो, या उतां उथी ईंदड़ खां मौज़ूअ बाबति पुछी पक करे पोइ वेंदो हुयो। जेको कंहिं कचहरीअ मां उथी अचे उन खां पुछे त कहिड़ी ॻाल्हि पई हले, जवाब मिलियुसि ज़माने जी ॻाल्हि पई हले। तजसुस मां पुछई ॿी कहिड़ी ॻाल्हि पई हले। ईअं घणियूं ॻाल्हियूं पुछण जे बावजूद तसली न थियसि त नेठि पुछी वेठो त छेले वारी ॻाल्हि त न पई हले। कचहरीअ मां उथी ईंदड़ पुछुसि छेले वारी, कहिड़े छेले वारी ॻाल्हि? ईअं जंहिंखे ख़बर न हुई तंहिंखे बि ख़बर पइजी वई। हिकिड़े अमरा अॻूथड़ खां झले पुछुसि त इहो छेलो तो त चोरी न कयो आहे? चई तोखे कीअं ख़बर पई? चई तूं जो हर कंहिं खां पियो थो टहीं ऐं छेले जी ॻाल्हि पुछी। हमरा वज़ाहत कंदे चयुसि त हूअं बि ॾोहारीअ जे मन में सभु को संदसि गिला थो करे, मतिलब त चोर खे पंहिंजो अंदरु खाईंदो रहे थो। दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।